ॿी ख़बर शामिल कंदासीं। ठट्टो मामा ते ख़बर पहुचाईंदासीं। घरनि ते हथियारबंदनि जे हमले बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। KTN न्यूज़ वीडियो हथ करे वरिती आहे। ठट्टे मां ही ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ इसाक जोकियो ते कब्ज़ा माफ़िया जे हमले ऐं औरतुनि ते तशदुद वारे वीडियो KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। लैंड माफ़िया जा हथियारबंद हथियारनि लठियनि डंडनि सां ॻोठ ते हमलो करे औरतुनि खे मारकुट कंदे नज़र अची रहिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ॻोठ इसाक जोखियो ते कब्ज़ा माफ़िया जे हमले ऐं औरतुनि ते तशदुद वारी वीडियो KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। ठट्टो मां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया। लैंड माफ़िया जा हथियारबंद हथियारनि लठियनि डंडनि सां ॻोठ ते हमलो करे औरतुनि खे मारकुट कंदे नज़र अची रहिया आहिनि, जंहिंजा फुटेजेस अवां पंहिंजी टेलीविजन स्क्रीन ते ॾिसी सघो पिया। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठट्टे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, ही छा मामलो आहे, अपडेट कजो। जी, ठट्टे ज़िले जे इलाइक़े घारो जे भरिसां ही क़दीमी जोखिया बिरादरी जो ॻोठ आहे, जिते अॼु शाम धारे कुझु जेके लैंड ग्रेबर जेके ॻोठाइण जो इल्ज़ाम आहे त जेके कुझु कब्ज़ा माफ़िया आहिनि, लैंड ग्रेबर आहिनि, उहे पंहिंजा माण्हू हथियारबंद ऐं लठ बरदार जेके माण्हू आहिनि उहे वठी संदन ॻोठ ते का करे ॾिनी। ॻोठ ते जेको आहे औरतूं ॿार उहे जेके ॻोठ ते का जे नतीजे में ॻोठ इसाक जोखियो ते कब्ज़ा माफ़िया जे माण्हुनि जे हमले दौरान औरतुनि ते तशदुद कयो वियो, जंहिंजी वीडियो KTN न्यूज़ में हथ अची वई आहे, जंहिंमें जेके माण्हू पहुता आहिनि कुझु हथियारबंद परे नज़र अचनि पिया, बाक़ी जो लठ बरदार आहिनि उहे साम्हूं अचनि था। हिकिड़ी डबल डोर गाॾियुनि मां लहनि था ऐं ॻोठाणनि ते हमिलो करे ॾियनि था, जंहिंजे नतीजे में 5 जेके औरतूं आहिनि उहे ज़ख़्मी थी पयूं आहिनि। जॾहिं त ॻोठाणा जेके आहिनि 3 ॻोठाणा 8 माण्हू जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि खे जेका इस्पताल आहे घारो उते पहुचायो वियो आहे। जेके ॻोठाणा आहिनि जिन में जेको फिरोज़ जोखियो आहे, अब्दुल्ला जोखियो, हुननि जो इल्ज़ाम हणंदे एहतियात कयो, रोड ब्लॉक कयो थोरी देरि अॻु में। उन खां पोइ पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हिन वक़्तु उहे घारे थाणे ते एफआईआर दाख़िल करण लाइ पहुतल आहिनि। उन्हनि जो चवण त औरतूं पीवाणी नजमा ऐं नुसरत उन्हनि ते तशदुद करे उन्हनि समेत 5 औरतुनि खे ऐं 3 जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि खे हमलेआवरनि ज़ख़्मी कयो आहे ऐं संदन ॻोठ ते कब्ज़े करण लाइ कोशिशि कई आहे। जॾहिं त उन कब्ज़ा माफ़िया जो तालुक कराची ऐं ॿियनि इलाइक़नि सां मक़ामी पंहिंजा हथियारबंद हूंदा हाणे संदन ॻोठ ते हमले करण ऐं का करण जी कोशिशि कई आहे। ऐं मुख़्तलिफ़ हक़नि ते घारे जे भरिसां जेके आहिनि, छाकाणि जो घारो अणसर्वे आहे, उन ते केतिरा ई लैंड ग्रेबर जेके आहिनि कब्ज़ागीर आहिनि उहे कोस्तान इन ज़मीन जी आहे जेका हीउ इलाइक़ो बि कोस्तान जी दाबेची ताईं अचे थो। उते मुख़्तलिफ़ पूरा कागज़ ठाराए खाता ठाराए जेके आहिनि कब्ज़ ज़मीन जी मालिकी जी दावा कंदा रहिया आहिनि, जेकरे इहो इशू मुख़्तलिफ़ हक़नि ते साम्हूं ईंदो रहियो आहे। जी ठीकु आहे महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वरी महिरबानी। ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद जी